तकड़ न कर सघे। तकड़ी जज्बात में माण्हू ग़लत फैसला करे विझंदो आहे। थोरो थधे दिमाग़ सां सोच। पहिरीं माहौल खे थोरो थथो थियण ॾे साले, पोइ इन मसइले खे ॾिसी वठंदासीं। सरदार साईं मूंखे फॾे जे बारे में न आहे सोचियो। पंहिंजे वालिद खे क़ैद मां छॾाइण जी ॻाल्हि कंदी। जेकॾहिं मुंहिंजे बाबा साईं जो अहसासु केवल साईं मूंखे न हूंदो त छा आसमान तां को मसीहो लही अची मुंहिंजे वालिद साहिब खे छॾाईंदो? चऊं मूंखे हाणे तूं इहो ॿुधाए त तो छा सोचियो आहे? छा खूनी कोट जे बारे में मालूमात वठणु ज़रूरी आहे? खूनी कोट ते हथियारबंद केतिरा आहिनि, केतिरा अंदरि कैदी आहिनि, इहा पूरी मालूमात वठ पहिरीं। ऐं ॿी ॻाल्हि त हमले करण जे लाइ सही वक़्तु कहिड़ो थी सघे थो? सरदार साईं उन जी का बि ज़रूरत न आहे। छो त खूनी कोट जो रखवालो जेको आहे ॾाढो सो असांजो यार आहे। असांखे हुन खां सभु मालूमात मिलनि। ॾिसो सरदार साईं, इत्तेफ़ाक़ सां ॾाॾे जो ज़िक्र कयोसीं, उन जी फोन आई। हा ॾाॾा। हा ॾाॾा, 2 ॾींहंनि खां मुंहिंजो नंबर बंदि हुयो। दरअसल पुलिस जी वठ पकड़ लॻी हुई, इन जे करे थोरो पंहिंजे कमनि में मसरूफ़ हुअसि। ॿियो ॿुधाए, बाबा कीअं आहे? बाबा साईं सालियो बहादुर आहे, पर थोरो बेवकूफ़ आहे। जेको बि फ़ैसिलो कंदो आहे ग़लती कंदो आहे। सभई सच्चा ऐं बहादुर माण्हू जज़्बाती थींदा आहिनि सोढा। इहो हिकिड़ो साले जो मसइलो आहे। सच हमेशह चोटी ते ॻाल्हाईंदो आहे, छा सम्झई सोढा? हिन जो पीउ सालनि खां क़ैद में आहे। ही त उनखे मुअल सम्झो वेठा। भला इहो को ॾुख बर्दाश्त जोॻो आहे? बाबा साईं सिर्फ़ इहो न, साले जी भाउ जी ज़बान कटण वारा कोट जा रखवाला आहे। मल्हार छो घर आयो ऐं छा पे तोखां पुछे? अम्मा हाणे मां तोखे छा ॿुधायां? उनखे चांडोकी जे बारे में कुछ सवाल पुछणा हुया, तॾहिं आयो। ये गुजारत तू न दे मुखे, सिधी ॻाल्हि कर। तहां ॿिन्हिनि जे विच में कहिड़ी खिचड़ी पची रही आहे? मल्हार एतिरनि सालनि खां कॾहिं घर कोन आयो त अॼु वरी कीअं भुलिजी आयो असांजे घर? उन जे मुंहं ते त मूंखे कावड़ पई नज़र अचे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।